खैरपुर नाथन शाह में IBA टेस्ट में 50 खां 54 मार्कूं खणंदड़ मुसलमान उम्मीदवारनि खे फ़ैल करार ॾियण वारे अमल जे ख़िलाफ़ हथनि में प्लेकार्ड खणी सिटी प्रेस क्लब अॻियां सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरो कंदड़ उम्मीदवारनि इमरान अली सियाल, इरफान गारही, मोहम्मद हनीफ़ गारही, ज़ाहिद हुसैन गारही, वज़ीर अली ऐं ॿियनि सहाफ़ियनि अॻियां दाहींदे चयो आहे त सिंध हुकूमत 50 खां 54 मार्कूं खणंदड़ मुसलमान मर्द उम्मीदवारनि खे फ़ैल करार ॾेई असां सां सरासर नाइंसाफ़ी करे रही आहे, जॾहिं त साॻी IBA टेस्ट में 33 मार्कूं खणंदड़ उम्मीदवार पास करे सिर्फ़ पंहिंजनि इलाइक़नि खे नवाज़ियो थो वञे। हुननि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, वज़ीर तालीम सैयद सरदार अली शाह ऐं सेक्रेटरी तालीम अकबर अली लगारी ऐं हद जे चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कंदे चयो आहे त 50 मार्कुनि ते पास करे असां बेरोज़गार उम्मीदवारनि सां इंसाफ़ करे जल्द खां जल्द ऑफर ऑर्डर ॾिना वञनि।